जंहिं ॾींहुं तव्हां कालाबाग डैम ठाहिण जो ऐलान कयो, सिंधी माण्हू अंधा आहिनि, ॿूढ़ा आहिनि, गूंगा आहिनि, त सम्झी वेंदा तव्हां असांखे क़तल करण जो क़तई फ़ैसिलो करे छॾियो आहे। 6 करोड़ माण्हुनि जे क़तल जो अव्हां मनसूबो सिटे। उन ॾींहं खां वठी अव्हां जो असां सां को तलक न आहे। अव्हां जो तलक जेकॾहिं आहे त ग़ासिबन वारो आहे, चंगेज़ वारो हूंदो, हलाकू वारो हूंदो, चढ़ाई करे आयल दुश्मन वारो हूंदो। तहरीक मीडिया जे हर ईंदड़ वीडियो ॾिसण जे लाइ ॻाढ़े रंग जे सब्सक्राइब जे बटन खे दॿायो ऐं उन जे भरिसां घंटीअ जे बटन खे ज़रूरु दॿायो। इन सां असांजूं नयूं वीडियो सभ खां पहिरीं तव्हांखे ॾिसण लाइ मिली सघंदियूं। वीडियोस पसंदि अचनि त लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट कयो। क़ाइदे इनक़लाब खे तकरीर लाइ सॾण खां अॻु में ऐं फैज़ फैज़ जूं ही सिटूं इनके भेटा तौर पेश कंदुसि। हर एक दौर में हम, हर जमाने में हम जहर पीते रहे, गीत गाते रहे, जान देते रहे जिंदगी के लिए, सायते वस्ल की सरकुशी के लिए, दीन और दुनिया की दौलत लुटाते रहे, फिक्र फाका का तोशा संभाले हुए, जो भी रास्ता चुना उस पे चलते रहे, माल वाले हिकारत से तकते रहे, तान करते रहे, हाथ मलते रहे, हमने उन पर किया हरफे हक संगजन, जिनकी हैबत से दुनिया लरसती रही, जिन पे आंसू बहाने को कोई न था, अपनी आंख उनके गम में बरसती रही। सबसे ओझल हुए हुक्म हाकिम पे हम, कैद खाने सहे, ताजियाने सहे, लोग सुनते रहे सादे दिल की सदा, अपने नगमे सलाखों से छनते रहे। खून चिका दर का, खून चिका आईना, दुख भरी खल्क का, दुख भरा दिल है हम, तबे शायर है जंगाहे अदलो सितम, मुनसिफे खैर शर, हक को बातिल है हम। हाणे आऊं दावत खिताब ॾियां थो हिन धरतीअ जे अज़ीम इंसान, कायदे इनकलाब अवामी तहरीक जे मरकज़ी सदर, हिन काफ़िले जे सरवाण मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब खे उहे अची खिताब कनि। मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब। सिंधी हारी तहरीक जा नवां सदर साहब, स्टेज ते वेठल भाउरो भेनरूं साथियो, असांजा मोहतरम महिमान डेविड साहब, पिंडाल में वेठल भेनरूं भाउरो हारियो साथियो, जीअं सिंध, जीअं हारी, जीअं असांजी हक़परस्त जदोजहद। ऐं मुबारकबाद थो ॾियां न रुॻो उन्हनि खे जिन हिन शानदार मजलिस जो इंतज़ाम कयो आहे, पर तव्हां सभिनी खे जेके तमामु हेॾी काफ़ी राति गुज़रण खां पोइ बि हिते वेठा आहियो, नंढा ॿार बि आहिनि, भेनरूं बि आहिनि ऐं बुज़ुर्ग बि आहिनि, पर हेतिरी देरि खां पोइ अवां तहमल सां सब्र सां हिन महफ़िल खे कामयाबु कयो आहे। तव्हांखे मुबारक हुजे। दोस्त तव्हांखे सभु ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि त सिंध में छा पियो थिए, सभिनी खे ख़बर आहे। इहा का राज़ जी ॻाल्हि कान्हे त सिंध में हिन वक़्तु कहिड़ी बुरी हालत आहे, पाण हिन वक़्तु कहिड़ी मुसीबत में आहियूं, इहा ॻाल्हि निकल कान्हे। सम्झणु घुरिजे त हीअ हालत छो थी आहे। बीमारी त आहे, पर बीमारी छो थी, इहा ॻाल्हि सम्झण जी ज़रूरत आहे ऐं हुनजो बीमारीअ जो इलाजु कीअं कजे, इहा ॻाल्हि सम्झण जी ज़रूरत आहे। पहिरीं ॻाल्हि हीअ सम्झो त ही जेके असांजा साहिब हिते वेठा आहिनि, उन्हनि जो पाकिस्तान सां न को अॻे वास्तो हो, न को हाणे वास्तो आहे। हे ॿिया माण्हू जेके पाकिस्तान ते हुक्मरान रहिया, जिन में पहिरियों हुक्मरान मोहम्मद अली जिन्ना हो, जेको उन सॼी ॻाल्हि जे बानी हो। ॿियो लियाकत अली हो, उहो मथसि ॿिहारियल अंग्रेज़नि जो चोल हो। हेॾो रिकॉर्ड आहे, किताब भरिया पिया हिन जी गदारीअ जा, लियाकत अली जे गदारीअ जा, बदमाशीअ जा, ठगीअ जा, चुगलीअ जा, ऐं सॼो जेको ठगनि जो टोलो दिल्ली खां वठी आयो आहे, इन्हनि सभिनी लियाकत अली ख़ान सां गॾु जेको हो बुज़ुर्गनि जो टोलो, फलाणो ख़ान फलाणो ख़ान फलाणो ख़ान, इहे सभु तिन जा कहिड़ा कारनामा हो किताबनि में रिकॉर्ड ते मौजूदु आहे। पर ॿिया माण्हू जेके आया,
मसलन लियाकत अली ख़ान खां पोइ चौधरी मोहम्मद अली, इन खां पोइ आयो इस्कंदर मिर्ज़ा, इन खां अॻु में आयो ग़ुलाम मोहम्मद, इन खां पोइ आयो अयूब ख़ान, पोइ आयो यहया, पोइ असांजो बुज़ुर्ग जनरल ज़ियाउल हक़। इन्हनि मां हिकिड़ो बि पाकिस्तान जे लड़ाईअ में पाण सां शामिल न हो, इहे अंग्रेज़ सां हुआ। इन्हनि मां हिकिड़ो ॾींहुं बि पाकिस्तान जे वेड़ में कंहिं माण्हूअ चांहि जो कोप बि क़ुर्बान न कयो। हे पाण मज़ा हुआ ई कोन, हे अंग्रेज़ सां गॾु हुआ। अंग्रेज़ बंदोबस्तु, हमारे ख़बर मोहम्मद अली जिन्ना बीमार हो, TB हुयसि, उहो मरणो हो, इन सां गॾु अंग्रेज़ फिट करे छॾिया। ख़लीफ़ुल ज़मान फरण ज़माने सभु जॻह लोध हुई। हिन मां हिकु बि माण्हू क़ाइदे आज़म सां गॾु न हो। ख़लीफ़ुल ज़मान पहिरीं कांग्रेस में हो, पोइ अंग्रेज़ सां गॾु हो, पोइ वॾियूं वधाऊं कई। हीउ टाइम कोन्हे जो मूंखे दास्तान करे ॿुधायां, इन्हनि सभिनी जो वास्तविक हो। नंबर ॿियो त पाकिस्तान में मोहम्मद अली जिन्ना जे बीमार हुअण करे इक़्तिदार अंग्रेज़ खां मुंतक़िल थियो ई कोन। अंग्रेज़ सां गॾु अमेरिका जी हुकूमत शुरू थी। जिन्ना हो बीमार, सो हिते पाकिस्तान में अचण शख़्स हुनखे करे छॾियूं क़ैद। नाले में क़ाइद-ए-आज़म ज़िंदाबाद, क़ाइद-ए-आज़म ज़िंदाबाद हीअं सुध सुध पिया कनि। सवेल मां के दोस्त ॿुधाए सॼो ॾींहुं पिया कनि शाह लतीफ़ शाह लतीफ़ शाह लतीफ़। पर शाह लतीफ़ जा जेकी क़ौम जेका आहे तंहिंखे पिनाइनि पिया। तंहिंजो अघु जेकी मिर्च थींदा त अघु किराए छॾियो, जीअं फसल थो थिए त अघु किराए छॾियो। माण्हू बुखनि में मरनि, हे जशन पिया कनि कराची में। ज़मीन जेका आहे कराची खां वठी हैदराबाद ताईं हिते लखा एकड़ हेॾियूं टुकड़ियूं लॻियूं पयूं आहिनि रस्ते ते। फलाणो कारखाने में कुझु कोन ठहे। पंहिंजा पाण में विरहाए वटे जेके ज़मीनूं बचाइण में असांजा लख फ़ौजूं तबाहियूं, असां जंगियूं कयूं, पठान सां विढ़ियासीं, अफ़गाननि सां विढ़ियासीं, ईरानियुनि सां विढ़ियासीं। जेके ज़मीनूं बचायूंसीं त हिननि तीन वाल करे छॾियूं। 2, 3, 4, 5 सालनि में पाण में विराए वटा खणी विया। उहो खणी वरी अमेरिका सां लॻियो अथनि। त हीउ पाण सां कयो अथनि, न रुॻो पाण सां, पर पाकिस्तान जे माण्हुनि सां हिननि अंग्रेज़ ऐं अमेरिका जे एजेंट बदमाशनि कयो आहे। फ़ौज जो पाकिस्तान सां को वास्तो कोन्हे हुकूमत सां। फ़ौज पाकिस्तान जे बचाइण में हुई कान। फ़ौज पाकिस्तान लाइ रुॻो आङुर बि कान कटाई। फ़ौज रत जो फुड़ो बि हिन कोन वाहियो आहे। हे जर्नेल हुआ ई कोन, ही दुश्मन सां हुआ। तंहिं करे हे सभु ॿिया माण्हू धारियान अलियन, जीअं अरगून हुआ, जीअं तरखान हुआ, जीअं मदद ख़ान हुआ, हे मदद ख़ान आहिनि। ही मुशरफ मदद ख़ान आहे। मदद ख़ान आयो टपड़ कुझु खणी भॼी वियो, ही मदद ख़ान वेठो आहे। नंढड़ा मदद ख़ान हो हुते विहारे थिया अथनि, ठगियूं पिया हणनि, पान पिया खाइनि, ख़बरूं पिया कनि, फ़ैसिला पिया कनि, पंहिंजा माण्हू विहारे छॾनि, आर्डर पिया कनि। धाड़ेल फूरू हिकिड़ा टिपताई 420 ऐं पाण सां नंढड़ा टिपू नंढड़ा से विहारे छॾिया अथनि। उहो टियूं पिया कनि हुननि जे पारां। जशन पिया मल्हाइनि, माल पिया खाइनि। सिंध जा माण्हुनि खे बुखनि न वञनि। पाकिस्तान जो हीउ फ़ैसिलो हो ई कोन। पाकिस्तान जो फ़ैसिलो हो त सिंध जुदा मुमलकत थींदी। पंजाब सां गॾिजण खां सिंध जे माण्हुनि इनकार करे छॾियो हो 1930 में। अॼु खां 75 साल अॻे इक़बाल तजवीज़ ॾिनी त सिंध बलूचिस्तान सरहद खे पंजाब सां गॾियो हुकूमत ठाहियो। सिंधियुनि जवाबु ॾेई छॾियो, पठान जवाबु ॾेई छॾियो, बलूचनि जवाबु ॾेई छॾियो, बाबा पंजाब असां सां गॾु कोन थींदासीं। पंजाब असांखे हमेशह हकलूं कंदो आहे, हलाऊं कंदो आहे, दुश्मनियूं कंदो आहे, फ़ौजूं चाढ़ींदो आहे, हुकुमरान कंदो। पंजाब जा आवाम असांजा भाउर आहिनि। पंजाब जो भाउ असांजो डेविड सावा वेठो आहे, असांजे हीअं जो हार आहे। पर हुकुमरान जीअं असांजा हुकुमरान बदमाश आहिनि हींअर, तीअं हू बि बदमाश हुआ। तंहिं करे हीउ जेको पाकिस्तान अॼु आहे, जंहिंमें असीं पंजाब जा रहियत थियो वेठा आहियूं, इहो पाकिस्तान 80 सालनि खां रद्द थियल आहे। त हीअ असांखे न खपे। पंजाब जो पुछ थियण लाइ सिंध इनकार कयो आहे, बलूचिस्तान इनकार कयो आहे, सरहद इनकार कयो आहे। इहा ॻाल्हि रद्द थियल आहे। हे ज़ोरीअ कब्ज़ो करे वेठा आहिनि, ज़बरदस्ती। फ़ौज
जे मदद सां, डंडे जे मदद सां घर घर में वेठा आहिनि, रस्ता झलियो वेठा आहिनि। हाणे हेयर सेट कटिंग सैलून से बि कढंदा, टपड़ सभु जिते वञो अखियूं खोलो त साम्हूं पुॼी बीठो आहे। तंहिं करे हीअ सद दुश्मन टोले जो नाजाइज़ कब्ज़ो आहे। जेकॾहिं ही नज़रिए ज़रूरत वारो लानती कानून न हुजे हा, लही वञे त हे कोर्ट में अचनि ऐं ॿुधाइनि अवाम खे तव्हां कीअं आया आहियो, अव्हांखे कंहिं आंदो आहे, कहिड़े कानून ठाहे उहो। दरअसल पाकिस्तान जेको ही कानून आहे तंहिंमें जेको बि आइन सां गदारी करे थो, आर्टिकल 6 में तंहिंखे सज़ाए मौत आहे। आइन जेको अॼु बि लागू आहे उन आइन जे मुताबिक़ अयूब खे फांसी मिलणु खपे हा, ग़ुलाम मोहम्मद खे फांसी अचणु खपे हा, इस्कंदर मिर्ज़ा खे फांसी अचणु खपे हा, याया खे फांसी अचणु खपे हा, ज़ियाउल हक़ खे फांसी अचणु खपे हा, ऐं हे जेके वेठा आहिनि इन्हनि खे फांसी अचणु खपे। छाकाणि हुननि कानून टोड़ियो आहे। हिते डंडे जे तौर ते वेठा आहिनि खून करे, यानी जंहिंजे में ॼाणे कोन अचां घोट जी पुफी आहे, अबा चई रहे आहियो ठाहियूं भलाऊं कीअं चिपदा थिया आहियो, पंहिंजो वञे छा, हिते कीअं ख़ैरनि सां तकलीफ़ करे आया आहियो, त हिन जो नालो पाकिस्तान आहे। जेकॾहिं गुतो वठी त कीअं लिखे हेठां तख़्तो हणी छॾे मस्जिद शरीफ़ फलाणी फारूकी, त तख़्ते करे उहो मस्जिद तकनि थी। ही पाकिस्तान न, ही हिकिड़ो फांसी घाट ठाहियो आहे, अमेरिका जी कॉलोनी आहे। हुकूमत जीअं अयाज़ चयो, हुकूमत हिन जी कान्हे, हुकूमत अमेरिका जी आहे। हे हुन जा पटे वाला आहिनि, हेरनि जा जीअं वॾेरनि जा काटकू हूंदा आहिनि, जीअं वॾेरनि जा लाठड़िया हूंदा आहिनि, जीअं वॾेरनि जा कतल हूंदा आहिनि, धाड़ेल हूंदा आहिनि, हे धाड़ेल आहिनि अमेरिका जा। हिननि खे अमेरिका मुक़ररु कयो। हिन खां पुछो मुशरफ बाबा तोखे कहिड़े पाकिस्तानी महिनत कई, तूं महिरबानी करे जी हुकूमत कर। हिते पाणी आया, हिननि खे हुननि मोकिलियो। तंहिं करे हिननि गासिबनि मां जन छॾाइणी आहे, हिननि सां बहस मुबाहिसो हलंदो कोन। इहा ॻाल्हि सम्झणी आहे त हिकिड़े दहशतगर्दनि मुल्क ते कब्ज़ो कयो आहे। दहशतगर्द अॻे ई बि हुआ, अरबनि खां पोइ वरी ॿिया आया, अरगून आया, तरखान आया, वरी मुग़ल आया, वरी बचेशर ॿिया आया, अची हिते बस आहे। ही साॻियो ग़ुलामी जो निज़ाम आहे जंहिंमें पाण हिकिड़े बंद वार्ड में, हिकिड़े फांसी घाट में, हिकिड़ी ग़ुलाम कॉलोनी में बंधिया पिया आहियूं। पर हाणे हालतूं ॿियूं आहिनि। हिकिड़ो त हिन वक़्तु प्रेस खे आज़ादु रखणो पवे थो। 21वीं सदी आहे। 21वीं सदीअ में प्रेस खां सवाइ बंदि करे रखी नथो सघे। नंबर ॿी ॻाल्हि त हे निकिरी पिया आहिनि चैनल, जेका ॻाल्हि हिते थी रही सॼी दुनिया में थिए। इहा बि तकलीफ़ वारी ॻाल्हि आहे। कोर्टनि जो ढोंग, कोर्टूं वीचारियूं लाचार आहिनि, मजबूर आहिनि, मिड़े वीचारियूं मरिजी पियूं कनि, पर कोर्टूं बि सफ़ा ख़तमु कजनि, इहा ॻाल्हि मुमकिन न आहे। ऐं माण्हुनि खे सफ़ा न ॻाल्हाइण ॾिजे, इहो मुमकिन न आहे। इलेक्शनूं मुर्गो न कराइजनि, इलेक्शन जो ढोंग ई न कराइजे, इहो जेको ड्रामो आहे इहो ई न कराइजे। ऐं जेके सिंध मां करे हिननि जे पुठियां लोॾीनि, अहिड़नि शयुनि जो हुजण बि ज़रूरी आहे त पुठियां लोॾीनि भऊ 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 पिया कनि, हिननि जे पुठियां ज़रूरी आहिनि। इन्हनि खां सवाइ बि कमु नथो हले। तंहिंजे करे हिननि जो कुझु मजबूर। ॿियो पाण आहियूं इलाही, यानी थोरा, हे ॾिसनि था त जे सभिनी माण्हुनि खे ख़बर पइजी वञे त भेण हिन जो त कीअं कोन वञे। मोहम्मद अली जिन्ना चयो त फ़ौजियुनि जो को कमु न आहे पाकिस्तान जे हुकूमत में, हिननि खे ॿाहिरि कढी छॾियो। अयूब अला चयईं त हीउ बदमाश आहे, सियासी कम थो करे। ऐं ॿियो हिन पाकिस्तान ठहण वक़्तु गदारी कई हुई, तहफ़ुज़ मुस्लमान खे न ॾेई। अयूब अंग्रेज़ जो छाड़तो बदनाम हो उन ज़माने में, रिकॉर्ड रखियो आहे, किताब मूं वटि सॼा रखिया आहिनि रिकॉर्ड।
अयूब अंग्रेज़ जो जीअं कुतो हुजे तीअं कुतो हो। उन कुते खे छाकाणि जो ही जेको हो असांजो मोहतरम काइदनि जो रफ़ीक करीबी रफ़ीक थियो वेठो हो लियाकत अली ख़ान, उहो बि अंग्रेज़ जो माण्हू हो। तंहिंखे हुकुम थियो त हिन कुते खे पाकिस्तान जो अॻवान करे रखो। फ़ौज हिन जे हवाले कई। फ़ौज जे जर्नलनि तंहिं ॾींहं खां वठी काइद अज़म जे पाकिस्तान ते कब्ज़ो करे छॾियो आहे। गदार सियासी कारकुन ऐं जागीरदार जेके इहे सभु अंग्रेज़ जागीरदार जा पठू हुआ। तंहिं करे पाण दुश्मननि सां लड़ाई ख़तम न थी आहे। आज़ाद ही मुल्क न थियो आहे। अंग्रेज़ न वियो आहे। अंग्रेज़ सां गॾु अमेरिका बि मुल्क ते क़ाबिज़ आहे। पंहिंजूं ज़मीनूं छो पाणी बंदि कयो अथनि? पाणी इन लाइ बंदि कयो वियो आहे त माण्हू ज़मीनूं विकिणनि। ॿ टे हिननि जा टटूं जेके आहिनि तिन वटि ज़मीन हुजे, ॿियूं ज़मीनूं सिंध जा माण्हू विकिणनि। उहे ज़मीन लखनि जी तादाद में अमेरिकनि सां विकिणनि था। इन मां हे करोड़पति अरबपति थियनि था। मतिलबु हिकिड़ी लुट आहे। लुट हे अघ छो था घटाइनि? हे नौकरियुनि में छो था कढनि? सिंधी माण्हुनि खे कंगलो बना, सिंधी माण्हुनि खे किस्ता हथ में ॾियणा, ॾाके बि ॾाके। तइलीम छो बंदि आहे? मास्तर खे चवंदा 1000 रुपया ॾियो मथे, पढ़ो ई न। इस्पतालूं छो बंदि आहिनि? दवाऊं कोन्हे, मरनि। रस्ता रोड छो हो ते मायूं रोज़ बि कुसनि? मुशरफ पियो को आहे। ही मुशरफ उन्हनि लूसी वॾेरनि खे चयो आहे त वड़ो हथरादी वेड़ आहे। अॼु फलाणे हूंदी, अॻे हिकिड़ा टटू क़िस्म जा हुक्मरान हुआ त बि तव्हां शिकारपुर में को लड़ाई थी, लड़ाई हुई छा? मुशरफ पियो कराए। मुशरफ खे चवंदा आहिनि MQM जे रावलपिंडी सेक्टर जो इंचार्ज। ही ख़ुदि MQM ख़ुदि रहज़न जेके कातलनि इन जो सरदार आहे। ही जेकी अखर वात मां थो कढे असल में सरदार MQM जो हू न आहे। चरियो घुच आहे। मथे तव्हां ॾिठो आहे तकरीब ॿुधी चरियो घुच आहे। बताला में ही पियो ख़ुदा जी चरिया हूंदा आहिनि तीअं। ही मेसणो आहे। ञव 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 पियो करे ऐं बेवकूफ़ आहे। तंहिं करे पाण खे सम्झणु घुरिजे आज़ादी जी जंग जेका थी सा हिंदुस्तान में ख़तमु थी, हिते शुरू ई हाणे थी। छो त हिंदुस्तान जे हिंदुनि जे मुक़ाबले में मुस्लमान ॼण त 500 साल पोइ ते हुआ। तराड़ हथ में हुई, नवाब हुआ, हिंदू पढ़ी विया, अंग्रेजी पढ़िया, क़ाबिल थिया, वापारु कयूं। मुस्लमान झंगनि में पिया हुआ, पर पोइ वरी अंग्रेज़नि जे ॾिण में पढ़णु कोन ॾिनऊं। हिंदुनि ऐं अंग्रेज़नि गॾिजी साज़िश करे मुस्लमाननि खे पढ़णु ई कोन ॾिनो ऐं हिंदू ग़रीब जेके आहे तंहिंखे पढ़णु कोन ॾिनो। त पाण सां असांजे हिंदू भाउरनि हिंदुस्तान जे भेट में वधीक वेदन हुई। पाण क़बाइली सरदार हुआ। असांजे हिंदू भाउरनि वटि क़बाइली सरदार हुआ ई कोन। क़बाइली त अंग्रेज़नि ख़तमु कई। पर हीअ लानत क़बाइली सरदारनि जी सम्झ त कैंसर आहे। या कैंसर अंग्रेज़ चयो त सिंधी ऐं बलोच इन्हनि जे कंध में पई हुजे त मथो कंधु मथे खणी न सघनि। कैंसर जी बीमारी, ये TB आहे, इहे सभु टीबियूं आहिनि। हे वॾेरा जी टीबियूं, कैंसर बादफरंग जा मर्ज़ आहे। हे बादफरंग जा मर्ज़ माण्हुनि खे चोटा पिया हुजनि, माण्हुनि जा कंध हेठि हुजनि, माण्हू यतीम थिया वेठा हुजनि। असीं किथे पुॼंदासीं हिन मख़लूक सां? तंहिं करे हे भलाऊं, हे बुछड़ा नांग, ये कोराणियूं हिन जे कंध में वेझा पिया हुजनि त माण्हुनि जा कंध हेठि हुजनि। या जेके बुछड़ा मुला आहिनि उहे सुठा मुला न, जेके बुछड़ा मुला आहिनि उहे अंग्रेज़ी जेको पढ़ंदो उहो 7 दोज़ख बेठींदो। हाणे अंग्रेज़ हिकिड़ो चवंदा त हिकिड़ो माण्हू अॻे ई बुछड़ो, बाक़ी जो हुनखे बहानो मिली वियो। हाणे अॻे ई न चई, बाक़ी ॿधऊं घिंडड़ी। मुस्लमान अॻे ई जहालत जो शौक़ीन, बाक़ी जो मिली वियो साईं तूं बिश्त में थो वञे, बिश्त लाइ करे पढ़ां छो? अंग्रेज़ी कीअं पढ़ी? सभु ॼट। तंहिं करे पाण सां मल थी आहे, पाण सां वॾो अज़ाब आहे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त पाण ॻाल्हि सम्झूं। हिकिड़ी ॻाल्हि इहा सम्झूं पाण खणा, ॿी ॻाल्हि सम्झूं त हे सभु चोर आहे, हे MQM चोर आहे, हे बदमाश आहे, क्रिमिनल आहे। तंहिं करे इहो मुतालबो सही आहे त हिननि सभिनी ते केस हलणु खपनि। ऐं इहो मुतालबो बि सही आहे त जिन जर्नलनि कानून ऐं आइन जी नरावी कई आहे उन्हनि खे फांसी ॾियणु खपे। जेके बि आहिनि सभु हुजनि। आऊं जे गदारी आइन सां करियां, मूंखे
जना करे जना करी ॿियो को अवां मां असां मां करे भले हुन फांसी ॾे भुटे खे फांसी ॾेई छॾियो बाक़ी सैदनि जा पुट शिराजनि जा पुटनि छा हिननि त लखे माण्हू मारिया आहिनि भुटे मारियो हो हिकिड़ो जी चवनि था सम्झो त सची बची भुटे मारियो घणा माण्हू मारिया हिकिड़ो हिन जर्नेलनि घणा माण्हू मारिया उभर पाकिस्तान में लख माण्हू हिननि मां हिकिड़े हिकिड़े खे जे 20,000 दफ़ा फांसियूं विझनि त बि हिननि जा ॾोह पूरा उहे कोन थियनि हिन मुशरफ खे घणियूं फांसियूं अचणु खपनि जो असांजा माण्हू हे तव्हां ॾिठा थी जेको पाणी हो एलबीओ डबी ज़बरदस्ती कई एतिरियूं घणियूं माण्हुनि खे ख़बरियूं कोन्हे मुशरफ अची पाणी हेठि बंदि करे छॾियो अॻे हुननि कोन कयो ज़िया न कयो ज़िया न कयो ही मिस्र में जेको भाई 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 करियो चार थी विया शहर पढ़ी अची बीठो तंहिं पाणी बंदि कयो जो माण्हू मरी विया बुखनि में एतिरा जेके हुआ बदीन में ठठे में जेके माण्हू मुआ जेके पुॼा एल बी डी पाणी आया ही जेको काकूस खणी पंजाब खां आया उन काकूसनि में जेके पाणी ज़हर थिया इहे सभु हिन कया आहिनि मिस्र मां माठ पीठी में आदर पियो कढे तो फ़ैसिला करे काणी करे कोटड़ीअ खां जेको हेठि पाणी बंदि थियो सो हुन मुशरफ कयो हे ज़मीनूं सभु खणायूं मुशरफ कई हे जेके लूसी लूसी हिते विहारे छॾियां जेके रोज़ माण्हू मरनि था इन मां हिकिड़े हिकिड़े माण्हू जो केस मुशरफ थिए ऐं हे जेके वेठा आहिनि हुकूमत में ही गवर्नर जो वेठा आहिनि हे कमिश्नर आहिनि इन्हनि ते थियणु खपे भले छुटी वञनि तंहिं करे हे हज़ार हा केसनि जा ॾोहारी आहिनि हिननि ते केस थी सघनि था कोर्टूं जवाबु नथियूं ॾेई सघनि पर कोर्टूं छा कनि फ़ौज मथां वेठी आहे ऐं हे दलालनि दलाल छा में आहिनि दलाल अमेरिका जा आहिनि अमेरिका ते हिन जा थोरा आहिनि कहिड़ा थोरा आहिनि जो इराक़ में अमेरिका खे मुस्लमान मारण में ई मदद पिया कनि हिते मुस्लमान झलियो ॿधियो हुनखे ॾेई छॾियो मुसलमाननि जे क़तला आम बच्चा लखे अमेरिका माण्हू मारे छॾिया ॿार दवाऊं बंदि करे छॾी उन में हे बचन शरीफ़ हुआ उन जे एवज़ में हे उते मुतबर थियो केसनि खां लिका कोर्टनि खां लिका ॾाड़नि जे खूंडनि जे केसनि खां बचिया पटकड़ियूं ॿधियो अंग्रेज़दार थियो फोटा कढायो डैम टू करियो हुते वेठा आहिनि अचनि ॿिए कोन ॿ ख़रब कोन ॻाल्हाइजाइनि ॼठ दुदस्ता रुॻो बंदूक हलाए माण्हू मारे ऐं पहलवान हिकिड़ो पुलिस वारो ॿ टे ॾींहं हिकिड़ी राति मार कढे कुट खड़ी कढे ते गवर्नर साहिबु सुबुह जो उथी ॿियूं ॿोलियूं करे ऐं होसी कोन लाइ ख़बर ई कान पहलवान तव्हां ख़बर आहे कहिड़ा पहलवान असांजो माण्हू ढगे चोरी में मारिजी 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 टुकड़ो थी वञे पुछंदो कोन्हे हिन जी ख़ानदानीअ में ख़बर आहे कहिड़ा मथां सम्झो की पहलवान आहिनि फलाणा आहिनि वॾो हुन में डिसिप्लिन आहे असांखे ॿुधाईंदा अफा सिंधी चिड़नि चरिया आहिनि बेवकूफ़ आहिनि हीअं कयो ॾिसो केॾो डिसिप्लिन आहे हिननि में डिसिप्लिन कोन्हे हिननि खे पावर मिलियो आहे तव्हां गवर्नर मारे छॾियो त तव्हां ते केस कोन हलंदो इहा जे पावर पंहिंजे हिते के माण्हू खे मिली वञे अबा तोखे जेतिरा माण्हू वणनि तोखे कोन थींदो थाणा तुंहिंजे पासे आहिनि पुलिस तुंहिंजे पासे आहिनि मूं चयो जेके इन जे साम्हूं बीह करे खाई अहिड़ो को आसान धाड़ियल हुजे तंहिंखे इजाज़त हुजे बाबा जेतिरा माण्हू मारे परवाह न आहे केस तोते कोन थींदो फरियाद कोन थियो तोखे जेके अचे थो करे छॾ उन जे साम्हूं इलेक्शन में सिंध में माण्हू बीहंदो केरु बीहंदो पघारो बीहंदो पीर पघारो पींदो हुननि खे अव्हां सां एमक्यूएम कान पई विढ़े पाकिस्तान जी फ़ौज जंहिंखे 60% पंहिंजा नमक हराम पैसा खायो 60% पंहिंजा पेट भरियो फुरियो लुटियो करियो खायो वेठा आहिनि उहे इन जे ज़ोर ते पाण खे मारे पैसा पाण खां वठनि पिणनि जा पैसा दिल्ली में खणी कोन आया हुआ पंहिंजा पैसा पाण खे बुखनि मारायो पंहिंजो खज़ानो क़ाइद मोहम्मद अली जिन्ना मिसकीन माण्हू ख्वाजो माण्हू त पंहिंजो पाण खे जलाए रख करे हिननि कमीननि लाइ मुल्क ॾिनो उन्हनि कमीननि वरी उनखे खून करे खून कयो टाइम कोन्हे त तव्हां ॿुधाए कीअं न खून कयो उन जी भेण खे बि क़तल करे उनजे नाले खे बदनाम करण जी कोशिशि उन ते चोरियूं आयूं लियाकत अली ख़ान मूं वटि रखिया आहिनि किताब सभु लॉर्ड माउंट बैटन खे चई आऊं तुंहिंजे फ़ाइदे में आहियां
तूं गवर्नर जनरल जी थी, असीं तुंहिंजे पासे आहियूं, नवाब भोपाल तुंहिंजे पासे आहे, असांजे पासे आहे। हुन माउंट को लिखियो आहे माउंट बैटन, ऐं लॉर्ड वेवल बि लिखियो आहे। त लियाकत अलीअ मूंखे असांखे चयो त जेकॾहिं जिना न हुजे हा ऐं आऊं मुस्लिम लीग जो अॻवान हुजां हा त पाण पाण में ठही वञूं आहे, पाकिस्तान जी लानत खां बची वञा कुझु कोन्हे, लिखियो पियो आहे। जंहिंखे ॾिसण जो मूं ॾिसो, गवर्नर जनरल चयो आहे त बाबा, ऐं हुननि लिखियो आहे लियाकत अली न हुजे हा मुस्लिम जो अॻवान। इहा ॻाल्हि एतिरो वधई कोन आहे, हिंदुस्तान जी विरांगूं ठेको छा मुस्लमान छा सभु ठीकु थियो। ही जिना आहे। अकेलो हिकिड़ो माण्हू हो जंहिं ही मुल्क ठाहियो। पुछऊंसि त जिना साहब मुल्क त ठाहियो अथई, पर ही फ़ैसिलो सही आहे? हुनजो जवाबु सभु लिखियो वियो आहे। असीं वकील आहियूं, सभु ॻाल्हि रिकॉर्ड ते। हुन जवाबु ख़बर त कहिड़ो ॾिनो आहे? हुन चयो आहे त पोइ तारीख़ फ़ैसिलो कंदी त फ़ैसिलो सही हो या न। मूंखे ख़बर न आहे त सही आहे या फ़ैसिलो ख़बर आहे, इहा तारीख़ हली अॻिते फ़ैसिलो कंदी। पोइ तारीख़ जो फ़ैसिलो वञे अॻियां आहे। त ॻाल्हि ॿुधायूं हिकिड़ी, ॻाल्हि कहिड़ी ॿुधायूं? ॻाल्हि ॿुधायूं सिंध जी जुदा हुकूमत पंजाब सां गॾु न हूंदी। वरी ॿी ॻाल्हि बदिलायूं, इलेक्शन थी, इलेक्शन में खटियूं, कहिड़ी ॻाल्हि ते त सिंध जी जुदा हुकूमत। पंजाब जो वास्तो कोन हूंदो, पनाहगीरी जो वास्तो कोन। जिना जेको पाकिस्तान ॾिनो तंहिंमें छा हो? हिकिड़ो बि माण्हू हिंदुस्तान खां हेॾा न ईंदो। हिकिड़ो अखर बि लिखियलु न आहे त हिननि खे को हिंदुस्तान मां अचण जो हक़ु आहे। सभु रिकॉर्ड रखियो आहे, अचणो ई कोन्हे। मोहम्मद अली जिना तकरीर कई, उते जा माण्हू उते रहनि, उते जेके आहिनि से हिंदुस्तानी आहिनि, हिंदू मुस्लमान ईसाई ॿुध सभु हिंदुस्तानी। हिते जेके सवेरे दोस्तनि चयो अमीर मल असीं पाकिस्तानी आहियूं, आउं त चवां हुनखे चवणु खपे त सिंधी आहियूं। पाकिस्तानी पोइ आहे, पहिरीं सिंधी आहियूं, ऐं अकेले त बकेले त न। इहा ॻाल्हि जिना जी आहे। मोहम्मद अली जिना चयो मज़हब सभु कंहिंजो पंहिंजो आहे, वञी मंदरनि में इबादतूं करियो, वञी ईसाई आहियो कलीसियनि में इबादतूं करियो, मुस्लमान पंहिंजो करो, को कोन थो रोके। बाक़ी कानून जे अॻियां इहा मुतबरी न कजो त हिंदू आहियां तंहिं करे मुतबर आहियां, या मुस्लमान आहियां तंहिं करे मुतबर आहियां। कानून सभिनी लाइ हिकु जहिड़ो आहे, हक़ सभिनी जा हिकु जहिड़ा आहिनि, इज़तूं सभिनी जूं सलामत रहंदियूं। पाकिस्तान जे शहरियुनि जा बुनियादी शहरी हक़ साॻिया हूंदा, का बि नंढ वॾाई ऐं घटिताई न हूंदी। इहो हो जिना जो पाकिस्तान ऐं जिना जो कानून जेके मारे छॾियो। हाणे हे गुंडा वेठा आहिनि जंहिंमें औरत खे जीअण जो हक़ु न आहे। छो औरत जे ख़िलाफ़ थिया आहिनि? छो त बदमाश माण्हुनि खे सरदार बनाइणो आहे। सरदार छाजे लाइ? त उहे माण्हुनि खे कुतनि वांगुरु पटीनि, ॾाढ़ीनि, विढ़नि, जहिड़ा कनि, लाशनि जा अंबार लॻाइनि, कतल रत जूं नदियूं वञनि, त सिंधी इन में ई ग़र्क़ हुजनि। अॼु फलाणे ज़ात जा पली जा फलाणे लिकाइबा, सही त फलाणे लिकाइबा, फलाणा हीउ को मेसड़ो वेठो आहे मुशरफ, इहे सभु मेसड़े जूं सॼो इहो छा प्लानिंग। हे अरगून, हे तरखान, हे गुंडा, हे दहशतगर्द, हे बदमाश, हिननि जे ज़िंदगियुनि जो हिकिड़ो लम्हो सवाइ इंसान ज़ात जे ख़िलाफ़ साज़िश ऐं शरारत ऐं बदमाशी ऐं कमीनगी ऐं रज़ालत जे सोचनि जे ऐं अमलनि जे ॿियो ऐं कानून ऐं आइन जे ख़िलाफ़ ऐं इंसानी हक़नि जे ख़िलाफ़ साज़िश जे ॿियो मुशरफ ऐं संदसि टोले खे को कमु न आहे। ज़लील तरीन हुक्मरान पाकिस्तान जा आया, पर हिननि मिस्रनि ऐं मुनाफ़िक़नि जे बादशाहनि जे रिकॉर्ड जहिड़ो पलीत ऐं कमीनू ऐं मकरूह रिकॉर्ड कंहिं अॻे ज़ियाउल हक़ जो जेतिरो ही टोलो। ऐं गदार ज़बरदस्त में थी गुज़रिया आहिनि। फलाणो ना उमिरि चिचनेसर, फलाणो धूड़ बुढ़ार घणो, पर जेके हिन दौर जा गदार आहिनि, जेके हिन मेसणे, हिन कातिल, हिन दजाल टोले जे पुठियां आहिनि, इन्हनि जहिड़ो गदारीअ जो किरियल गदार, नीच गदार, ज़लील गदार ऐं क़ाबिल नफ़रत गदार सिंध अॻे पैदा ई न कयो जहिड़ा हे मनूस चहिरा पिया ऐं को शर्म, को हया न। दरिया विकिणनि था, चने सिर्फ़ु पग विकी हूंदी, ही दरिया
यानी करोड़नि माण्हुनि जी ज़िंदगी जंहिं दरिया ते आहे, जंहिं पाणीअ ते आहे, उनखे विकिणियो वेठा आहिनि ऐं बिर करे अखियूं खणियो करियो। शर्म न को हया त ही जेके साम्हूं माण्हू वेठा आहिनि से सुभाणे जीअंदा कीअं? ही त मरी वेंदा आहिनि पाणीअ खां सवाइ। ऐं ही त मुनाफ़िक़ आहे, यज़ीद आज़म आहे ही टोलो। हे त तमामु खिलंदे पाणी बंदि करे छॾिया। कालाबाग डैम ठहियो त पाणीअ जो बुक बि न ईंदा, माण्हू भले तड़पी मरिजनि, हिननि जो को वास्तो कोन्हे त रहज़न कातल आहिनि, जलाद आहिनि, क्रिमिनल आहिनि, ॼान मान जे पेटनि मां बाग़ीअ जी ॻाल्हि थी हुई, ही मान जे पेटनि मां ई पलीत ऐं बेरहम ऐं सफ़ाक आहे। हिननि जी अखियुनि में तव्हां ॾिठो आहे, तव्हां जूं अखियूं ॾिठियूं आहिनि, हिननि जो ॻाल्हाइण थियो अथव? करियो हिकिड़े धक सां लख एकड़ चट, हिकिड़े धक सां ज़िला चट, हिकिड़े धक सां हैदराबाद चट, हिकिड़े धक सां हैदराबाद जा 3 ज़िला करियो ऐं कराचीअ जा 4 ज़िला गॾे वरी हिकिड़ो ज़िलो करियो। अहिड़ी बेहयाई, अहिड़ी बेशर्मी मुशरफ टोले खां सवाइ को माण्हू कंदो छा? थी सघे ई नथो। छो त दिल्ली में हुआ ऐं दिल्ली में नादर शाह कींदो काहूं कंदो, हे बादशाह हुआ, कहर हुआ, ज़िलज़िला थींदा हुआ, बेहया माण्हू लुत सां रांदियूं कंदड़ हुआ। हे उन्हनि जे नस्ल मां नापाक ऐं पलीत नस्ल मां आहिनि, जिन माण्हुनि सॼो वक़्तु इहे बादशाह बद ॾिठियूं, ज़िलतूं ॾिठियूं, खून जूं रांदियूं ॾिठियूं, बेहयायूं, इंसानियत कुझु हमला हलाऊं मिरू ऐं दरंदा हुआ। इहे दरंदड़ मञा जेको फज़ीलत बज़ीलत कोन ॿी हाणे असीं बादशाह आहियूं, कुझु खाइजे कुझु छॾिजे, इन खे छॾे कुझु हिन खे थियण ॾियूं, भला सिंधी चरिया आहिनि पिया आहिनि, इहे गदार मिली विया आहिनि, मिड़ेका न ख़तमु करे छॾियो। ॿिए पासे ही जेतिरो टॾनि था ओतिरी ताक़त त हिननि में आहे ई कान, इहा ॻाल्हि सम्झो। हीउ त ज़िलज़िलो आयो, पर ज़िलज़िलो न हुजे त जंहिं जाइ ते कालाबाग डैम ठहियो आहे इहो त आहे ई इलाइक़ो ज़िलज़िलनि जो। मूं 5 साल अॻे 2000 में लिखियो हो त जंहिं जाइ ते तव्हीं कालाबाग डैम ठाहियो था इहा पैसिफिक समुंड जी पूरी खाई आहे हेठि। साइंसदान चवण मुंहिंजो मज़मून बि लिखियलु आहे, किताब छपियल आहे, उहो बाज़ार में मिले थो। पैसिफिक समुंड जेॾी वॾो हेठि समुंड आहे, तंहिंमें लूणु भरियल आहे, लूण जा जबल आहिनि। हीउ ज़िलज़िलनि वारो इलाइक़ो आहे, यानी झटको ईंदो त लूणु पघिरबो ऐं लूण जा फुहारा मथे वेंदा ऐं शहरनि जा शहर ऐं वादियुनि जूं वादियूं ऐं इलाइक़नि जा इलाइक़ा ग़र्क़ करे छॾंदा पाणी। यानी ख़बर आहे, पर हिननि खे पाणी डैम जो मसइलो न आहे, हिननि खे पाणी तव्हांजो बंदि करिणो आहे त जीअं अमी मरी वञो, ही मुल्क ख़ाली थिए, कब्ज़ो कनि, हिनखे ज़मीन खपे, माण्हू न खपनि। ये किचिरो हुजे उनजी सफ़ाई कजे। हिटलर छा कयो? हिटलर माण्हुनि खे सुम्हारे बि गोलियूं ऐं मारींदो, पोइ टई गोलियूं ख़र्ची ॾिठियूं, पैसा इलाही आहिनि, तंहिं करे हिन गैसनि सां माण्हू मारे छॾिया। इंसानु एॾो ज़लील थींदो आहे हिन धरतीअ ते। हिन धरती ते पैगंबर बि हुआ, शाइर बि हुआ, अदीब बि हुआ, फ़लसफ़ी बि हुआ, पर हिटलर ऐं चंगेज़ खान ऐं मुशरफ बि हुआ ऐं आहिनि। पेरा सफ़ा खिलंदा, मुस्कुराईंदा, भाईजान सलाम अलैकुम, भजन गले मिलेंगे, हैं शेर पढ़ंदा, शेर जारी पढ़ी माण्हू ख़तमु। नसलनि जो नस हेॾा खणी न्यात आहे। तंहिं करे बलान मां फासी विया आहियूं, पर ही एतिरा आहिनि कोन जेतिरो ही ज़ुल्म था कनि। हिन जे पेरनि हेठां ज़मीन आहे कान। सबबु हे अमेरिका जे ज़ोर ते, अमेरिका जी हिकिड़ी ख़ासि पॉलिसी हाणे आहे, बुश जी पॉलिसी। बुश हिकिड़ो ख़ासि क़िस्म जो हरामी माण्हू आहे, जेके हरामी तरीन दुनिया जे तारीख़ में उहो टोलो आहे। त उनजो कारोमो थी रहियो। इराक़ जे बहादुर ऐं जड़ी ऐं दिलेर माण्हू, मां औरतुनि, रोज़ ज़मीन जी तारीख़ खे हिकिड़े पासे रखो, ॿिए पासे इराक़ जे माण्हुनि जी, आम माण्हुनि जी बहादुरी रखो, हिननि जो पारो न थिए। अॻियूं लड़ायूं विसारे छॾियो, अॻियूं लड़ायूं विसारे छॾियो। उन में माण्हू वेंदा त लड़ाई कंदासीं, पोइ या हू ज़ोर थो या असीं, या शहादत या गाज़ी, त कीअं आहे कोन।
हिते मां पंहिंजे नियाणीअ खे सिंगारे मोड़ ॿधी फर्स्ट क्लास करे ॾियारे मोकिलींदी त वञी हिननि पलीतनि खे मां पहिरीं पाण खे मार पोइ हिननि पलीतनि खे मार। इंसान जो इंसान खे मारण ॾोह आहे, पर पोइ बम सां मथां मारण सो सवाबु आहे छा? राकेट सां मारण सवाबु आहे छा? एटम बम हणी मारण सवाबु आहे छा? मिज़ाइल हणी मारण सवाबु आहे छा? जो अमेरिका असां हिननि खे त चए ॾोह था कयो। हे त बचा में कनि था, हिननि खे तपायो था। त इराक़ जे माण्हू जीअं कंहिं ज़माने में चवंदा फलाणो जेको हो त ॿियनि जा गुनाह पाण ते खया, हिननि पाण जेके टी दुनिया जा माण्हू आहिनि त सभिनी खे उन्हनि ॿारनि, उन्हनि माउनि, उन्हनि औरतुनि, उन्हनि मर्दनि ऐं छोकिरनि बचायो आहे जेके पाण खे ख़ुदकुशी करे हिननि दरंदनि जे रस्ते खे रोकीनि था, हिननि जूं हिश्मतूं टोड़ीनि था, हिननि जे घर में घोटालो ॾियनि था, हिननि जे घर में मातम ॾियनि था, हिननि खे ज़लील ख़्वार ऐं रुसवा कनि था, हिननि जे गुरूर ऐं आकड़ खे पंहिंजे पेरनि हेठां लताड़नि, पंहिंजे नाज़ुक पेरनि हेठां छोकिरियूं बुश ऐं फिरौनी ताक़तूं इन्हनि खे लताड़े ज़लील करे उछलाए दुनिया में ख़्वार कजे ऐं हादसा थियनि था। ॿोॾूं आयूं आहिनि, जहिड़ो ज़िलज़िलो ई थियो आहे। जे असीं वहमी हुजूं हा चऊं त हिननि हरामियुनि जे इमालनि जी शामत आई, असीं ईअं चऊं कोन था, पर बुश जी शामत जे करे उते ज़िलज़िला आया। हिननि बदमाशनि, क्रिमिनलनि, कातलनि, जलादनि जे करे शामत जे करे हीअ ईअं चऊं हा, असीं चऊं नथा, इतफ़ाक़ थियनि था। कुदरतूं ॻाल्हियूं जुदा आहिनि। हीअ असीं जेकी ईअं करियूं आहे, हे चवंदा हिननि खे आला साईं अज़ाब कनि। चऊं हाणे उहे बाबा हिननि जा चए त आहिनि कोन, उहे ख़तरे में पंहिंजे पिट में रोशे मातम ख़्वार आहिनि। अने जेके एडवाइज़र हुआसीं चोर बदमाश साबित आहिनि, कोर्टुनि में केस रोज़ नऊं बुश जे टोले हिन जा जेके बाबा आहिनि तनि बाबानि जे मथां ॾाढी आहिनि, अवाम जा हथ पिया आहिनि। अमरीकी अवाम जा रोज़ बुश खे शेव कयल ॾाढी करे फोटो कढी करे हुननि खे ज़हीर कनि। हू जो अंग्रेज़ हो टोनी ब्लेयर आकड़ में हीअं हीअं हलंदो हो, फतफत कंदो हो, उहो ज़हीर उहो मरिजी पियो करे। ऐं हिन जी हालत कहिड़ी आहे, हिनखे दावत ॾियो हिन जलसे में अचे, बुश खे चयो अचे हिते, ही मुशरफ चयो हिते अचे, भला पाण हिते जलसो करे ॾेखारे, हले भला बाज़ार में, भला लाहौर में घुमी ॾेखारे, पंहिंजो डपु अथसि न। हिन मुस्लमाननि सां गदारी कई आहे, मुलनि जी ॻाल्हि नथा कयूं। तालिबान जे असीं फ़ाइदे में कोन्हे, तव्हां न को तव्हां न कयो, असीं इन जे फ़ाइदे में न। पर हिन जेका गदारी कई आहे आम मुस्लमाननि सां, जेको दलाल थी बीठो आहे, अहिड़ो दलाल अयूब न हो, अहिड़ो दलाल याहिया न हो, ज़ियाब न हो। ही त हिते माण्हू झलियो ॾाढे मोकिले। ही सभ खां बदनामी ज़माना जेकॾहिं कंहिं माण्हूअ पाकिस्तान में पंहिंजो दर्जो किरायो आहे, पाकिस्तान जे एक्सेप्टेड पॉलिसीअ खे कंहिं माण्हूअ विकियो आहे। हाणे थो चवां त हिंदुस्तान सां ठा न करणु खपे, हाणे थो चवां त अमरीका जे क़ौम लाइ का नफ़रत आहे। जेको माण्हू जेका ॿोली ॻाल्हाए, अंग्रेजी ॻाल्हाए, अरबी ॻाल्हाए, कश्मीरी ॻाल्हाए, पंजाबी ॻाल्हाए, उर्दू ॻाल्हाए, असांजो भाउ आहे। उर्दू असांजी पंहिंजी ॿोली आहे, पंजाबी असांजी आहे, सराइकी असांजी आहे, ॿोलियुनि जो ॻाल्हि कान्हे। ऐं अमरीकी आवाम तमामु ज़बरदस्तु ऐं जमहूरी क़ौम, अमरीकी आवाम जो तमामु ज़बरदस्तु रिकॉर्ड आहे, ख़राबु बि आहे ऐं सुठो ज़बरदस्तु आहे। अंग्रेज़नि शेक्सपियर पैदा कयो, शैली पैदा कयो, आज़ादी जा अलंबरदार, लॉर्ड बायरन, ज़बरदस्तु माण्हू, इंग्लैंड जी क़ौम, वॾियूं जमहूरी कारनामा कया, पंहिंजे बदमाश बादशाहनि खे फांसी ॾियारे छॾियऊं, वॾा कारनामा उन्हनि कया आहिनि। असांजी दुश्मनी आवाम सां न आहे, असांजी दुश्मनी हुकुमरान, गुंडनि ऐं कातिल तबिकनि सां आहे। उहे असांजा हूंदासीं, उन्हनि जे ख़िलाफ़ आहियूं। अमरीका में जेको ही उन्हनि जी टॾ ते पियो हले, हिन त पाण खे विकिणी छॾियो, पाकिस्तान खे विकिणी छॾियो। मुशर्रफ पाण खे ऐं पाकिस्तान खे विकिणी छॾियो। जेकी बि पाण कयो हो सो सभु कुझु ॾेई छॾियो। मसलन कश्मीर जे माण्हुनि जे बारे में हिन गदारी कई, कश्मीर जे माण्हुनि खे को फ़ाइदो न ॾिनी, कुझु बि न। भई सुलह करायो, ॻाल्हियूं करायो, ठाह करायो, जंग बंदि थी वई। ही जेको हो विच में लाइन ऑफ कंट्रोल हुई, जंहिंजी 60 साल
पाकिस्तान इनकार करे वेठो हो सही या ग़लति त हिन लाइन ऑफ कंट्रोल खे परमानेंट न कबो उहो करे छॾे मेसरूं मेसरूं हीअ हिकिड़े धक सां सभु टपड़ उड़े खिले खिले अख़बार में आया लाइन कंट्रोल खुली अड़े खुली वई हिन ते 60 साल लड़ाई हली आहे 1965 जी 1970 जी खोखरा पाक खोले छॾी फलाणो करो फलाणो कयो ईअं हीअ फिल्मनि में ॾिसबो आहे बटन दॿायो खिले वेठो बसि हीअ उन्हनि मां आहे कमांडो जनरल तंहिं करे हीअ अवल त पंहिंजी जान जो दुश्मन आहे हीअ हिते न रहंदो हिन पंहिंजे पाण जा जेका पाण दरवेश माण्हू आहियूं ऐं ॿिए तबीअत जा माण्हू ॿिया माण्हू त हिनजे रत जा प्यासा हीअ क्रिमिनल आहे खाम खा बेगुनाह माण्हू ॿधी न ॿियनि खे ॾिनूं भला अमेरिका पंहिंजा माण्हू ॿधी हिनखे ॾींदी अमेरिका जेके हमलो करे इराक ते हमला कया आहिनि त छा अमेरिका बुश खे ॿधी इराक जे हवाले कंदी जेकॾहिं इराक जी गवर्नमेंट घुर करे त भई बुश आहे ते असांजा हेतिरा माण्हू मरिया आहिनि असांखे ॾे भला बुश जी बांह ॾे रम्सफेल्ड जी बांह ॾे गोल्फ जी बांह ॾे इराक चवणु या मुस्लमान मुल्क सभु चवनि अबा असांखे पकिड़े ॾे त हिन ते असीं केस था लाहियूं त उहो ॾींदा तव्हां छा चओ बुश खे अमेरिका सरकार पकिड़े अरबनि जे हवाले कंदी हीउ पटको वधियो बीठो आहे हीअं पियो नचे नचे पुलिस वारो थियो वेठो अड़े हिनखे चुप चुकारे जो कंहिं उछला कजे जाते जा बछकनि थी रोड वञा ते हमलो कर वञे हिनखे हमलो कर हिनखे पाकिस्तान जी फ़ौज जेका पघार असांजो ठाहे हीउ हुनखे डोड़ाए पियो अमेरिका जे लाइ हीउ पघार पंहिंजी तव्हां असांजी जेके बुखिया वेठा आहियूं पघार उहे ॾियूं पोइ ठिफीथूं हीअ हणनि कूड़ा ॿिला हे हणनि हे डफर जेके समूरियूं जंगियूं हाराए वेठा डफर न आयल रद्दी यूसलेस ख़ुदि संदन चवण मुताबिक़ लिखण मुताबिक़ रिकॉर्ड फ़ौजी जनरलनि जो क़बूलदारियूं अॻे चयोसीं वकील माण्हू रिकॉर्ड सां ॻाल्हाईंदा आहिनि लिखियो अथनि त हे डफर आहिनि जनरल पाकिस्तान जा चवनि था पंहिंजे बारे में जनरलनि जे जहांदार थो चवे त यहिया डिवीज़नल कमांडर थियण जे बि लाइक़ु न हो इहो आर्मी कमांडर ऐं सुप्रीम कमांडर कीअं थियो ऐं जिया छाजो जनरल हो टैंकूं खणी फ़लस्तीनी वीचारा हुआ उन्हनि ते चढ़ी उनखे क़तल इहे सभु क्रिमिनल हेॾियूं ॼाणियूं नहमद नस्तईनूं नुसली अबा कम कहिड़ा थो करी जे कमु फ़लस्तीनी नियाणियूं वीचारियूं त मथां बेग़ैरत फ़ौज ते चढ़ी छॾिया टैंकूं चढ़ी पाकिस्तान जे कंहिं जर्नेल कंहिं ॿिए मुल्क सां लड़ाई का खटी अब हमारी ख़बर आहे ॿुधव सो त पाकिस्तान कंहिं ॿिए मुल्क ते वञी जंग खटी आयो का बि जंग कंहिंखे ख़बर आहे नालो वठोसि पाकिस्तान जे कहिड़े जर्नेल ॿिए लड़ाई में खटियो खटण लाइ हिकु नाकाम आहिनि रुॻो पंहिंजे मथां चवनि कुट ढगे जो मां भेड़ ना खार हे कुट ढगा जेके आहिनि कुट न आयल डफर यूसलेस हे रुॻो मुल्क फुरण जा कम हथियार बंदि ॿिए हथियारनि सां विढ़ण जा ॿाहिरि ॿियो हुन में कुझु न आहे तंहिंजे करे पंहिंजो जमहूरी हक़ आहे त पाण पंहिंजे बचनि खे वतन खे बचायूं हे कमज़ोर आहिनि सिंध बलोचिस्तान में बेज़ारा फ्रंटियरनि में बेज़ारा रोज़ ते बमबारी था कनि हिननि जो हिन पाकिस्तान सॾाईंदड़ कूड़ी दौर आहे पाकिस्तान गवर्नमेंट न आहिनि कानूनी तरह गासिब आहे पूरो आहे आइन जा गदार आहिनि उनखे कहिड़ो हक़ आहे पाकिस्तान ते हमलो करण जो हिनखे कहिड़ो हक़ आहे हिनखे कंहिं चूंडियो आहे हे नाजाइज़ कब्ज़ो करे वेठा आहिनि ऐं दुश्मन जो अॾो हीअ तव्हां ख़बर आहे जैकाबाद में फ़ौजी अॾो ॾिनो अथनि पाकिस्तान जे आइन में फ़ौजी अॾो कीअं थो ॾेई सघे अयूब बि अॾो ॾिनो हो पोइ वरी वापसि वरिते उहो जेको पिशावर जे अॻियां अॾो अॾो ॾिबो ई न आहे हिन पंहिंजे पाकिस्तान जी सरज़मीन माठी मिठी में लिकाए ॾुकाए जैकाबाद हुननि खे ॾेई छॾियो हाणे ग्वादर थो हुननि खे ॾे तंहिं करे हे ॾुहारी माण्हू हे कमज़ोर आहिनि ऐं हिकिड़ी ॻाल्हि पंजाब ख़ुदि लैंड लॉक्ड कंट्री आहे लैंड लॉक्ड जी माना सम्झो था लैंड लॉक्ड माना जंहिंजो समुंड या ॾांहुं को बंदर हुजे ई न पंजाब जो बंदर आहे कोन पंजाब सामान किथां घुराईंदो पंजाब जे उलहंदे पासे ईरान ऐं सरहद ऐं बलूचिस्तान
हेॾां सिंध बंदोबस्तु ॿियो पंजाब घर मां निकिरणु पंजाब बंदबाड़ में पियो आहे। ऐं पंहिंजे दोस्तनि खे चवंदो आहियां मिस्टर रिॼो उन ॾींहं खां जॾहिं सिंध सां तव्हां फिटायो तव्हांजी वाह फ़क़ति सिंध आहे। अहिड़ा पहलवान अॼु 21वीं सदी में न आहियो जो मोतबर थी ॿ टे टटूं किराए जा वठी वॾेरा लूसी लूसी वॾेरा गॾु करे इहे तव्हांखे बचाईंदा छा? करोड़ माण्हुनि लॻिया ऐं टके लूसी जॾहिं मैदान थियो टके लूसी खे पुछंदो केरु? जॾहिं माण्हुनि जे नड़ीअ ते लत ईंदी जॾहिं पाणी बंदि थींदो जॾहिं ॿचा ॿा कराईंदा जॾहिं लाश पिया हूंदा त माण्हू वॾेरे खे छा कंदा? वॾेरनि जो रत कुताब कोन चटींदा वॾेरा नज़र ई कोन ईंदा। सम्झी हलो इन्हनि जे ज़ोर ते न ॾडो। पाकिस्तान आहे सिंध सां। सिंध जे माण्हुनि खे क़तल करण जो जेको मनसूबे ते अमल पिया कनि सिंधी माण्हू केसि ताईं चरिया रहंदा केसि ताईं अफ़ीम खायो वेठा हूंदा केसि ताईं नशे ऐं धातुर में हूंदा केसि ताईं। जंहिं ॾींहुं तव्हां कालाबाग डैम ठाहिण जो ऐलान कयो सिंधी माण्हू अंधा आहिनि ॿोड़ा आहिनि गूंगा आहिनि त सम्झी वेंदा तव्हां असांखे क़तल करण जो क़तई फ़ैसिलो करे छॾियो आहे। 3 करोड़ माण्हुनि जे क़तल जो मनसूबो सिटे अमल कयो। उन ॾींहं खां वठी अव्हां जो असां सां को तलक न आहे। अव्हां जो तलक जेकॾहिं आहे त ग़ासिबन वारो आहे चंगेज़ वारो हूंदो हलाकू वारो हूंदो चढ़ाई करे आयल दुश्मन वारो हूंदो। तव्हांजो जाइज़ हुक्मरान वारो रिश्तो असां सां उन ॾींहुं ख़तमु हूंदो जंहिं ॾींहुं अव्हां असांजो पाणी बंदि करण जे मनसूबे ते अमल शुरू कयो। इहा ॻाल्हि वाजिबी बेवाजिबी आहे? वॾे आवाज़ में चवां ॿोड़ो आहियां। पोइ असांजा हे माइट लिखबा हाकिमत लिखबा हे असांजा मुतबर लिखबा वॾा लिखबा हिननि खे असांजो हाकिम सॾाइण जो हक़ रहंदो। मायूं छा थियूं चओ पाणी बंदि करे पोइ हिननि खे हक़ हुकुमरान पंहिंजा मञींदो। दुश्मन कातल जलाद खे को हक़ न आहे चए तव्हां हुकुमरान आहियां। शाइर चयो करीज बेग थियण हाकिम जे थो चाहीं त दिलि बि हाकमाना रख न सर्दी रख न गर्मी रख तबीयत दरमियाना रख। हे त लुटीन पटीन खान पगार वांगुरु इजन वांगुरु लामारा ॾियो लूसी लूसी वठो सॼो ॾींहुं आर्डर पिया लिखो सॼो ॾींहुं आर्डर। असांखे हुकूमत मिले न सुभाणे सभिनी आर्डरनि में टंगे छॾियो। मूंखे चयो हिकिड़े खे मूं चयो वज़ीर आऊं थियां वज़ीर कानून मूंखे ॾियो सभई जेके आहिनि हिननि जा लखे माण्हू पूरी सिंध जूं ज़मीनूं लख एकड़ ज़मीन फार्जरी करे खयूं अथनि। इन्हनि सभिनी केसनि में लख केस हिननि ते चालान कयो आहे। पोइ माण्हू आयो हे पाण पकड़ वॾेरा जेके छुटिया वेठा आहिनि इहे न इहे जे वज़ीर छा थींदो कुझु कोन थींदो ॾंद करंदा शराब पीअंदा सुबुह 2 तरनि ताईं वेठा हूंदा रन मुकड़ी पतलाई वठी ईंदियूं इहे आया छा थियो? मूं चयो हुनखे हिकिड़े वज़ीर खे मूं चयो त बस हीअ सभु ॾेई छॾियूं सीटूं मेडिकल जूं सीटूं जेल में हो जेल में पइजी मूं चयो तूं वज़ीर हुए वज़ीर सिहत कोई सीटूं थो ॾेई मुंहिंजी पढ़ी आहे दिमाग़ ख़राब थिए। अड़े मियां जेके बि सीटूं मूं ॾिनियूं न रननि खे उन सभिनी खां मूं पंहिंजो हिसाबु वठी छॾियो। मूं चयो कीअं वरिते की बाबा अंदरि बाथरूम में वठी छॾियमि त ख़बर कान्हे चढ़ियो आहीं छा? अड़े जवान जा 200 डॉक्टर ॾेई छॾे हुन खे सीटूं ऐं तूं थी वियसि हान मुल्क जो सो वठी सभिनी खां हिसाबु ॾेई छॾी की बाबा पंहिंजी मुर्सी आहे असांखे बड़ो करे मारियो छॾी ॻाल्हि छा आहे? त हे जेके लूसी वेठा आहिनि हे जे सुभाणे कमांडर इन चीफ छा कंदा हे पतलाई हिनखे ख़बर आहे त कजे कीअं। पर जेको सऊं सुबुह तो माण्हू आयो असीं तव्हां सां वाइदो था करियूं हे सभु आर्डर इन्हनि में आर्डरनि में हिननि खे चालान करे उल्टो करे ठगे छॾिबो। हिननि खे कुता भेण तव्हांजी पीउ जी बादशाही आहे सूअर जा औलाद लखे एकड़ ज़मीन लिखियो बाबे जी ज़मीन जी विराए वेठा आहिनि। ऐं हिननि जेके माण्हू मारिया आहिनि तंहिं जे मौतनि जो कचो चिठो रिकॉर्ड ते मौजूदु आहे। हिननि सभिनी जा केस वरी चालान थींदा जेकॾहिं का अवामी हुकूमत जे लफ़्ज़ खे आउं कोन वञा। को मुड़ुस माण्हू सिंध जो सचार मुड़ुस माण्हू तकरीबाज़ न ॾियारीबाज़ न चई करे रुगो वागू वारा ॻोढ़ा वारो न मुड़ुस माण्हू ज़बान वारो गैरत वारो हिकिड़ी गवर्नमेंट आई हे सभु टंगियल हूंदा हिकु तकड़ियूं हिन खे बंदबाड़ में विझी ॾठूं आणियूं कैदियुनि जे हवाले कबा अलाए हे गवर्नर खे थोरो सिधो करे छॾियो ख़बर पए जेल में कीअं चाची
असीं कैदनि में रहिया आहियूं, असांखे ख़बर आहे कीअं हिननि खे ठीकु ठाक कबो आहे। तंहिं करे पंजाब बि न छॾे, पंजाब जो हुकुमरान तबिको सिंध खां सवाइ का शइ न आहिनि। हे माण्हू सभु हिननि जी समूरी मोतबरी सिंध ते आहे। समुंड जे भरिसां पाण आहियूं, क़ौमी सही माना में पाण आहियूं। पंजाब जी गवर्नमेंट लॉरेंस जी गवर्नमेंट आहे, वैशी गवर्नमेंट हुई, रंजीत सिंह जी गवर्नमेंट हुई। हे फ़क़ति दलाल थी हुकुमरान तबिको रही सघे थो। दलाली खां सवाइ पंजाब जो हुकुमरान तबिको, दलाल थियण खां सवाइ यूपीअ जो हुकुमरान तबिको रही नथो सघे। हिननि जे नस में इहा पई आहे त हे ग़ुलामनि लेफ्ट राइट हिन करे पिछां नथो रही। हे कॾहिं पंहिंजे वतन जा सिपाही न रहिया आहिनि। हे वतन जा कातिल आहिनि, दुश्मन ऐं जलाद दुश्मन जे एजेंट रहिया आहिनि। इहे हुनजे नस नस में आहे। हाणे ख़बर आहे पंजाब जी गवर्नमेंट कंहिं ख़तमु कई? पंजाब जा जर्नेल पंहिंजे हुकूमतनि खे खाई वेंदा आहिनि। असीं हिननि खां अलॻि थियासीं। पंजाब जा जर्नेल लाहौर खे लुटे खाई वेंदा। हिन खे पंहिंजी हुकूमत लुटण जो मर्ज़ आहे। हिन जे नसल में पियल आहे, हिन जे ॿिज में आहे। हिन खड़क सिंह खे मारियो, रंजीत सिंह खे 1839 में मरी वियो। पुटु खड़क सिंह खे मारायूं, तंहिंजे पोटे नव निहाल सिंह खे क़तल कयूं, तंहिंजी माईअ खे क़तल कई, पंहिंजी ॿिए मथां घड़ो विधऊंसि। उनखे लाहौरी संघ खे मारियूं, पिशावरी संघ खे मारियूं, दिलीप सिंह खे पछाड़ियो, फिरी आया, भॼी वियो इंग्लैंड। पंजाब जा जर्नेल, पंजाब जी फ़ौज पंहिंजे मुल्क खे खाइण खां सवाइ रही नथी सघे। हिनजी पुराणी आदत आहे। हीअ नई ॻाल्हि न आहे हिननि जर्नेलनि जी। हिन जी नस में, हिन पिंगे में, हिननि खे दाईअ में मां पेट आहे। इहा नस आहे त जंहिं हुकूमत जा हुजो तंहिंखे खाई कुरटे तबाह करे वठे। हिननि जी आदत आहे। असां चऊं त असांखे दुआ करियो, तव्हां सां गॾु वेठा आहियूं, न त इहा फ़ौज अव्हांखे खाईंदी। न त डेविड चरियो थियो आहे छा? रेंजरनि जे बारे में शेर पियो चवे, चरियो थियो। पंजाब जा अवाम पंजाबी जर्नेलनि खे सुञाणनि। शेर आहे, हिन ॿुधायो, ऐं वियोसि हुन जे ॻोठ, बुखे नंगे, मैं थे तू, लुट के ले गई GHQ। अब डेविड ईअं आहे कोन्हे, इहो आहे न, बुखियो नंगो तूं ऐं आऊं, लुट के ले गई GHQ। पाण फ़ौज जे ख़िलाफ़ किथे था ॻाल्हायूं? ॻाल्हाइनि था पंजाबी शेरनि, हेॾा वॾा नगमा, हे बेशर्मा कंदे हेठि करे हीअं करे हलनि पिया, बेग़ैरत। तंहिंजे करे असांखां वधीक हे वल्नरेबल आहिनि। जंहिं ॾींहुं असां रुॻो खणी हीअं मोह मटायो, असां वॾेरनि खां मोह मटायो, त वॾेरनि खे तव्हांजे ख़्याल में जेकॾहिं पाण मोह फेराए छॾियूं वॾेरनि खां, वॾार वॾेरनि खां, सुठा वॾेरा पंहिंजे मथे जा मोड़ आहिनि, पंहिंजा अज़ीज़ आहिनि, पंहिंजा भाउर आहिनि, पंहिंजो रत आहिनि, पंहिंजो पुट आहिनि, पंहिंजा चम आहिनि, जेके ग़रीबनि जा दोस्त आहिनि, उहे पंहिंजा आहिनि। पर हिननि खां ॿियनि खां पाण मोह फेरियूं, जतोई खां पाण मोह फेरे छॾियूं। तव्हांखे ख़बर आहे त इहे हुनखे पोइ पुछंदो सही, तव्हांखे कसम क़ुरान जो तव्हांजे ख़्याल में त जतोई खां पाण फिरी वञूं त पोइ हे हुनखे सलाम कंदा, थुक हणंदा, इन खां थुकूं चटाईंदा, थुक पट ते विझी चवंदा जतोई साहब चाट के दिखाएं, देखें कैसे करते हैं। हिननि खां मुक़ाबिलो कराईंदा, देखें कौन जल्दी चाट जाता है। आप जब चाटे ये भाई अहबाब साहब तो बहुत तेजी से काम करते हैं, अहबाब साहब बहुत जबरदस्त काम अच्छा करते हैं, फलाना साहब बहुत हैं, छठा भाई जीत गया जीत गया। हिननि इहो असरु कंदा। तंहिं करे सिंध जे पाकिस्तान खां पुठि ॾिनी, पाकिस्तान नहमदुहु नुसल्ली अला सैयदल मुरसलीन ऐं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। हाणे तव्हांखे तारीख़ जी ॻाल्हि ॿुधायां। 1930 में अलामा इक़बाल रहमतुल्लाह अलैह तंहिं तजवीज़ ॾिनी त सिंध बलोचिस्तान बगदाल, सिंध बलोचिस्तान ऐं सरहद पंजाब सां गॾु कयो। माण्हू रद्द कयो। कीअं रद्द कयूं? इन बुनियाद ते मुस्लिम लीग इलेक्शन लड़ी 1925 में, कंहिं बि मुस्लमान सूबे वोट मुस्लिम लीग खे न ॾिनो ऐं मोहम्मद अली जिन्ना नाव में थी टपड़ ॿधी हलियो वियो इंग्लैंड। दरख़्वास्तूं लिखई, पंडित नेहरू खे लिखई, बाबा मुस्लमाननि जो छा थींदो? गांधीअ खे लिखई, जवाब ई कोन हुअसि। 10 सालनि खां पोइ कांग्रेस क़बूल कयो त मुस्लमान जा अॻवान तमीअ जो सलाम, अंग्रेज़ सलाम कयो। छा थियो? छो सलाम कयो अंग्रेज़? 10 सालनि में
हिन करे जो उन सब मां सबक सिखी जिना फ़ैसिलो कयो त ही पंजाब सां को बि माण्हू नथो गॾिजे, तंहिं करे सभु सूबा जुदा हुकूमतूं थियनि। 1940 में ठाराह जेके चवनि था पाकिस्तान ठाराहे, इहो पाकिस्तान जो ठाराह न हो, इहो सिंध जो ठाराह हो, पंजाब जे हुकूमत जो ठाराह हो, बलूचिस्तान ऐं सरहद जे जुदा जुदा हुकूमतनि जो ठाराह हो, जेको 23 मार्च ते लॻो पिया ॾींहुं न मल्हाए। उहो ॾींहुं छाजो आहे त सिंध जी हुकूमत ख़ुदि मुख़्तियार हूंदी ऐं भईयनि खे अचण जी इजाज़त न हूंदी, इहो ठाराह आहे। ऐं पंजाबी न अचे ई न, जेको हुकुमरान तबिको आहे न अचे, इहो ठाराह ईअं थो चवे। इलेक्शन थियूं 46 में, माण्हू वोटर न, सभिनी हंधि मुस्लिम लीग खटी वई। छो खटी वई? जो चऊं त पंजाब जे हवाले वांगुरु नथा करियूं, अवां जी जुदा ख़ुदि मुख़्तियार हुकूमत हूंदी। पर जीअं कंदा आहिनि बचन शहर चूंडी जेके आया त उन ई साल चयो हाणे हिकिड़ी हुकूमत था करियूं, पर बंगाली अवां खे ॾियूं था, पंजाब सां उहे वठंदा। मोहम्मद अली जिन्ना मुस्लिम लीग जे रिकॉर्ड ते आंदो रिकॉर्ड सो मूं राति पढ़ियो, कल्ह मूं टीवी ते पढ़ियो, पढ़ी ॿुधायो मान बाबा, हीअ आहे मोहम्मद अली जिन्ना जो रिकॉर्ड। तारीख़ आहे 12 महीनो आहे मई, साल आहे 1946, शहर आहे दिल्ली। हाणे पढ़ो छा लिखियो आहे, रिकॉर्ड आहे। बाबा सूबा गॾे हुकूमत भले हिकिड़ी ठाहिनि, पर मर्कज़ खे हूंदा फ़क़ति 6 खाता, ख़ारजा, डिफेंस ऐं कम्युनिकेशन्स, माना रस्ता रोड फ़क़ति बचा जे खाते जे वास्ते बस। ही जो टीटी करियो मथां बीठो आहे, रोज़ मथां बीठा टीटी करियो आहे, गेट आउट, उन कानून मुताबिक़ हिते न अचो। फॉरेन पॉलिसी वञी करियो, हुते वञी कमु करियो, हिते वञो को कमु कोन्हे। उते अखर लिखियल कहिड़ा आहिनि, ॿिया सभु मामला क़ाइदे मोहम्मद अली जिन्ना छा चयो? 12 मई 1946 में पाकिस्तान हिंदुस्तान जे मुसलमाननि सां कहिड़ो वाइदो कयईं त असीं कहिड़ी हुकूमत ठाहींदासीं। जकी जंहिं ते नाराज़ थिया, जकी हूंदी त हुन में बंगाल शामिल हूंदो, पंजाब रुगो अकेलो न हूंदो। अकेले पंजाब वारी हुकूमत खपे ई न, हीअ खपे ई कान, हीअ हुकूमत पाकिस्तान न आहे, इलीगल आहे, मकर आहे, बदमाशी आहे, फ्रॉड आहे, जिना जे ख़िलाफ़ आहे। हीअ हिननि रहज़न चोरनि वारो पाकिस्तान कूड़ो लिखियो खां पता थी पियो, हीअ पाकिस्तान न आहे, हीअ अमेरिकी एजेंटनि जी कॉलोनी ऐं कैदी कैंप आहे, सरकार कैंप आहे, जंहिंमें माण्हुनि खे बंदि करे वेठा आहिनि। ऐं ॾिसो घणा था करे सघनि। मोहम्मद अली जिन्ना लिखियो आहे 6 खाता। ऐं मज़ेदार ॻाल्हि ॿी आहे, मज़ेदार ॻाल्हि ॿी आहे हीअ त जंहिं बि सूबे खे खपे आइन थियण खां, अच्छा आइन सूबा पंहिंजो पाण ठाहींदा। ॿुधी छॾियो, कन खोलियो, जेको पाकिस्तान जो आख़िरी फ़ैसिलो थियल आहे, जंहिं फ़ैसिले जे बुनियाद ते पाकिस्तान में पाण दाख़िल थियासीं, जंहिं दस्तावेज़ ते पंहिंजूं सहियूं आहिनि, जंहिं दस्तावेज़ खे मञण लाइ पाण अख़लाक़ी तरह ॿधल आहियूं, सो आहे त पाण फ़क़ति 6 खाता मर्कज़ खे ॾींदासीं ऐं पाण खे हक़ हूंदो त आइन सूबनि जो जुदा ठाहींदासीं पंहिंजे सूबे। सिंध कीअं हले इहो फ़ैसिलो मर्कज़ न कंदो, मर्कज़ सम्झो भसतो ई न, असीं सिंध जो आइन पाण ठाहींदासीं। केरु थो चवे? रसूल पली जो न, कायद अज़म मोहम्मद अली जिन्ना, पर रुगो मोहम्मद अली जिन्ना न, ऑल इंडिया मुस्लिम लीग। सम्झ में आयो? तव्हां सम्झो था? ऑल इंडिया मुस्लिम लीग वाइदो कयो त सभु सूबा जॾहिं गॾिजी हिकिड़ी हुकूमत ठाहींदा त उन्हनि खे हक़ हूंदो त जॾहिं खपेनि रेफरेंडम कराए अक्सर सां फ़ैसिलो कनि त असीं हिन कॉन्फेडरेशन में ॿाहिरि था निकिरूं, उन्हनि खे ॿाहिरि वञण जो हक़ आहे। ऐं बंगाल हूंदो, बंगाल खे कढी छॾियूं। हाणे हुकूमत नाजाइज़ आहे, बैलेंस आहे, ये माण्हू ॿ शयूं हथनि में हुजनि, हिकिड़ो पासो किरी पए, गाॾी उलार थी पए, रॻिया टंगिया पिया हूंदा, उहो पाकिस्तान त आहे ई कोन। तंहिं करे उहो पाकिस्तान इहे धाड़ो हणी खणी भॼी विया, हीउ उहो पाकिस्तान न आहे। जे अचनि त असां सां बहस कनि, फ़ातू बुरहानकुम इन कुंतुम सादिकीन, वठी अचो पंहिंजा टके टीवी वारा वकील जेके ख़ुदि था कनि में सुप्रीम कोर्ट खे था ॻाल्हियूं ॿुधाइनि, चूं 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 छा कनि, अचो खुली तरह ॻाल्हाइण वेठो, टीवीअ ते बहस था करियूं। ऐं हुन प्लेटफॉर्म तां सरकारी छाड़तनि वकीलनि ऐं कानूनदाननि ऐं सियासतदाननि खे दावत थो ॾियां त अचो बैन अक़वामी अदालत वारनि बालनि जा माण्हू वकील वठी अचो,
माहिर वठी अचो, आइन पेश करियो, फ़ैसिलो करियूं था त आऊं सच थो चवां या ही लूसी गासिब धाड़ेल ऐं कातल ऐं जलाद टोलो सच थो चवे। असां ॿिन्ही में सच कहिड़ो आहे? पाणी जे मसइले ते बि ईअं था चऊं, अवां असांजो 70% पाणी खणी विया आहियो, कालाबाग डैम ठहे न ठहे तंहिंखां अॻु में हिन वक़्त ताईं 70% 80% पाणी असांजो पाणी खणी विया। उनजो हिसाबु खपे। हे असांखे नेस्त नाबूद छो था कनि? जो हुनखे ख़बर आहे त जॾहिं सिंध बेदार थी त हे हिसाबु घुरंदा 60 सालनि में हिननि केतिरा लख एकड़ ज़मीनूं आहिनि उहे सभु कैंसिल करे वापसि मिलणु खपनि। उन्हनि जो जेको ख़र्चो इन्हनि सालनि जो उनजो एवज़ो सिंध खे मिलणु खपे ऐं नयनि खे मिलणु खपे। जेको नुक़सानु कयो अथनि यूनाइटेड नेशन फ़ैसिलो कयो आहे त कयल नुक़सान जो ऑक्यूपाइंग पावर ईंदो भरे एवज़ो आलमी कानून आहे। ये चूतिया वॾेरा वठी तिन ठाही जंहिं करे हिते माठी हटाइण जी बाड़ी खे सोचिया, तंहिं करे हे डिॼनि था। तंहिं करे सिंध खे ही शाहिदी गुम था करणु चाहिनि, सिंधियुनि खे मारणु चाहिनि था, क़तल करणु चाहिनि था। छो त सिंधियुनि जे ॻाल्हायो त दुनिया हिननि खे लानतू विझंदी ज़लील। अवां पाकिस्तान ऐं इस्लाम जे नाले में हीअं कयो आहे, बंगालियुनि जा लख माण्हू मारे छॾियो, हाणे सिंध जा 3 करोड़ माण्हू था मारियो। बेग़ैरत ज़लील सॼे मुल्क में हिनखे चवंदा मिस्टर बिना टके जो तूं माण्हू थियो वेठो आहीं, जर्नल टके 1000 माण्हू पिया हलनि, जर्नल खे पावर आहे जॾहिं खपे सॼे मुल्क 3 करोड़ माण्हू खे मारे छॾे। तंहिं करे हिननि जो केस कमज़ोर आहे, हिननि जी ताक़त बि कमज़ोर आहे। तव्हां कंहिं असांखे मारे सघे थो, बाक़ी पाण सां सिंध सां जंग करे पोइ हीउ मोतबर थी टेड़ो करे ॾाढा थी हलंदा, मुमकिन ई न आहे। ई ख़्याल तो महाल तो जुनून पागलपणो आहे। पाकिस्तान जा जर्नल गदार जर्नल शाही पागल आहे, पर इहे पागल सम्झनि था त सिंध जेकॾहिं मोह फेर कई त हिननि जी शामत ईंदी ऐं टके में बाज़ार में थुलबा हिन खे टुत पोलण। होॾां हिंदुस्तान वेठो आहे, चीननि खे पुछंदो, चीन चवंदो आहे बंगाल खे हीअं कयो, पाड़े वारा मुल्क जेके हिननि जा रत जा प्यासा आहिनि, ये रुगो इन करे हिननि जो असीं हिननि सां गॾायूं, ये रुगो इन करे हिननि जो समुंड जे मथां असीं वेठा आहियूं ऐं असीं हिननि खे कुझु नथा चऊं। हे असांजा मुल्क भेलीनि पिया, असीं समुंड हिननि लाइ खुलियो रखियो वेठा आहियूं, रस्ता खुलियो वेठा आहियूं। हिननि जा रोड सलामत आहिनि, हिननि जूं ट्रेनूं हलनि पियूं, हिननि जा टेलीग्राफ हलनि पिया। हे मोतबर थियो, टके जो नुक़सानु कोन्हे। असांजो रोज़ करोड़नि जो नुक़सानु था कनि, हिननि जे टके जो नुक़सानु नथो थिए। धराड़ को वञे त बि हिननि जा सिस्टम तबाह ऐं बर्बादु करे छॾे। सिंध ईअं नथी करे, अचो नथा चाहियूं। हिननि खे ख़बर आहे त 5 धराड़ का विया त हिननि जी हुकूमत तहस नहस थींदी, ट्रेनूं हूंदियूं कोन, रोड हूंदा कोन, पुलियूं हूंदियूं कोन, ख़्वार थी वेंदा सॼे दुनिया में। ॿाहिरियूं हुकूमतूं ॾिसंदियूं त भला सिंध जी हुकूमत बि हिननि खे हलाए नथी थिए। हे उते बि ऑपरेशन कनि, बंगाल में जुदा ऑपरेशन कयूं, बलूचिस्तान में वरी सरहद मथां बमबाजी पिया कनि, वरी सिंध जे मथां केरनि खे टको बि कोन ॾींदो। हे जहिड़ा मिरू हुजनि कि मिरू सम्झी हिननि खे माण्हू छॾे ॾींदा। तंहिं करे अचो त गॾु थियूं, पार्टियुनि छाटियुनि जे चकर में न पो, न खंजर उठेगा न तलवार इनसे, ये बाज़ू मेरे आज़माए हुए हैं, खदड़ा पुट ॼण हे खदड़ा पार्टीअ जो कहिड़ो बि टपो हणी छॾियो। हिकिड़े खुदड़े मथां तव्हां मथां चओ भाई इराकी घोड़ो आहे, ठपो लॻी वियो, इराकी घोड़ा खुदड़ो इराकी घोड़ो हीअं हुजा। तव्हां खदड़ खे मुछो रखी ॾियो त हेॾा मुछनि खे खदड़ो चयो भाई थियो मुर्सी हुजा। ही गदार वॾेरो कहिड़ी बि पार्टी में अचे, क़ाइदे अज़म जा नारा हणे या क़ाइदे अवाम जा नारा हणे या अवामी लीग नारनि सां कुझु न थींदो। अंदर में छा आहे? तंहिं करे जेके बेग़ैरतनि उन्हनि खे छॾियो, उहे बेग़ैरत अवामी तहरीक जा हुजनि, कंहिं ॿी पार्टी जा हुजनि या कहिड़ो बि हुजनि, बाग़ैरत माण्हू, हलाली पुट, बहादुर, इज़त वारा, कखनि ढकिया माण्हू, तराड़ न हणो, रुगो चओ ज़बान सां त तव्हांजी हुकूमत नाजाइज़ आहे, असीं ज़्यादती बर्दाश्त न कंदासीं, जेल में विझणो अथव, हे असांजा हथकड़ियूं। भाई असीं पाण हथकड़ियूं हणायूं या न हणायूं? आऊं तव्हांजे अॻियां चवां थो, मूं जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि तिन जे बारे में मूंखे कूड़ो करियो, मूंखे जेल क़बूल आहे, मूंखे हथकड़ियूं हणी मूंखे जेल में छॾियो। बाक़ी जेके सीट ते मरनि, ॿिए भेरे तोखे वारो ॾींदासीं, वारे लाइ वेठा आहिनि,
फलाणे भेरे तोखे वरी इन जो बदिलो ॾींदासीं, तोखे गवर्नर कंदासीं 4 ॾींहंनि लाइ। उहो लूसियन ॾांहुं अखि खणी निहारण गुनाह थो थिए। लूसियन खे ग़रक़ करियो, लीसन ॾांहुं न निहारियो, उन सां दिली तरह न ॻाल्हायो। पहिरें पओ न, पहिरें पई हथ ॿधी माफ़ी वठी वॾो खांगारो करे पटरियो छॾ। वरी गॾियो साईं बाबो बाबो अबा छो खांगारो कढे, गलो ख़राब आहे, ॿ टे तूं बाबो आहीं, तोला मरी थो वञे। माण्हू खे अखि ॿई छॾिया था, वॾो साईं आहे, वॾी ॻाल्हि आहे। इंशाल्लाह गॾु हूंदासीं, ॻाल्हियूं ॾिघियूं आहिनि, वरी बि कंदासीं। अचो त गॾिजूं, जीअं 1000 साल सिंध क़ाइमु रहे। तब हिन दौर में पाणी ईअं करियूं जीअं चर्चिल चयो हो, जेकॾहिं ब्रितानवी सल्तनत 1000 साल बि रहे त अचो त हिन दौर में अहिड़ो अमल करियूं जो 1000 सालनि में जेके असांजा पोयां अचनि से चवनि त यार हिन दौर जा अंग्रेज़ जहिड़ा मुड़ुस माण्हू थिया अहिड़ा थिया ई कोन। अचो त पाण चऊं भॼन बंदारनि खे, जवान जा पुट असीं अव्हां जो औलाद आहियूं, अव्हां जे नाले खे बदनाम न कंदासीं, बाड़िया न थींदासीं, ज़लील न थींदासीं, न डिॼंदासीं, पंहिंजो वतन न ॾींदासीं, आख़िरी दम ताईं फतह कंदासीं, शुभ माणींदासीं। जय सिंध। For more such updates, subscribe to our channel Tehreek Media and press the bell icon for free notification updates. And don't forget to like, comment and share. तहरीक मीडिया जे हर ईंदड़ वीडियो ॾिसण जे लाइ ॻाढ़े रंग जे सब्सक्राइब जे बटन खे दॿायो ऐं उन जे भरिसां घंटीअ जे बटन खे ज़रूरु दॿायो। इन सां असांजूं नयूं वीडियो सभ खां पहिरीं तव्हांखे ॾिसण लाइ मिली सघंदियूं। वीडियोस पसंदि अचनि त लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट कयो।